ॿियनि ॿिए महान तथ्यनि ते अचूं था जेके प्रभु यीशू जे बारे में आहिनि। उहा टीं ऐं चोथीं ॻाल्हि असां 16 वचन में पढ़ंदासीं। असां ईशूअ जे बारे में 9 ॻाल्हियूं ॾिसी रहिया आहियूं, त हाणे असां टीं ऐं चोथीं ॻाल्हि ॾिसंदासीं। हिन लाइ असां पढ़ंदासीं कुलुसियों जो पहिरियों अध्याय ऐं 16 वचन। छाकाणि त हुन ई में सभी शयुनि जी सृष्टि थी, स्वर्ग जूं हुजनि या पृथ्वीअ जूं, दृश्य या अदृश्य, छा सिंहासन, छा प्रभुताऊं, छा प्रधान, छा अधिकार, सभी शयूं हुन ई जे द्वारा ऐं हुन ई लाइ सृजल हुयल आहिनि। हाणे टीं ॻाल्हि ॾिसंदासीं। हुन ई में ऐं द्वारा सभी शयुनि जी सृष्टि थी। अगरि सभी शयूं हुन ई जे द्वारा सृजल वियूं आहिनि त हे हुन सवाल जो जवाबु साफ़ आहे त उहो यानी मसीह सृष्टि आहे या सृष्टिकर्ता या सृजनकर्ता आहे। उहो तथ्य त उहो सॼी सृष्टिअ में पहिलोठो आहे, हुन जो मतिलबु हे कोन्हे त उहो सृजल आहे, पर हे आहे त उहो ई हिकु आहे जंहिं सॼी सृष्टिअ खे निर्माण कयो। ॿिनि तरीक़े जी सृष्टियूं आहिनि, दृश्य ऐं अदृश्य। हे रुचीअ जी ॻाल्हि आहे त आत्मिक बुद्धिमताउनि जा हिते अलॻि अलॻि कोटियुनि जा स्तर ॿुधाया विया आहिनि। सिंहासन, प्रभुताऊं, प्रधान, अधिकार। स्वर्गदूत जी वॾी संख्याउनि में बि कोटियूं जा फ़र्क़ हूंदा आहिनि। शास्त्र में ॿिया वचन असांखे ॿुधाइनि था त स्वर्गदूतनि में सेराफिम, चेरुबिम ऐं मुख्य स्वर्गदूत हूंदा आहिनि ऐं ॿिया सादा स्वर्गदूत आहिनि। एफिसियों जे ख़त में असां हिन असूलियत ते ध्यानु ॾिनो हुयो त असांजो दुश्मन हे आत्मिक दुश्मन आहे। शैतान सां गॾु वॾी संख्या में आत्माऊं हुयूं जिन्हनि परमेश्वर सां बग़ावत कई। इन्हीअ करे असांजे आत्मिक दुश्मननि में बि अलॻि अलॻि कोटियुनि जा स्तर आहिनि। हाणे चोथीं ॻाल्हि, हे ॼाणणु कहिड़ो अद्भुत आहे त सभिनीनि शयुनि जो निर्माण मसीह कयो। पर हिते असांखे अञा हिकु सच ॿुधायो वियो आहे, सभी शयूं हुन ई लाइ सृजल हुयल आहिनि। अगरि तव्हां अॼु राति जो ॿाहिरि वञी स्वर्ग जी ओर आकाश में ॾिसंदव त तव्हां असंख्य तारा ॾिसंदव। छा तव्हां कॾहिं हे वीचार कयो आहे त छो हर तारो पंहिंजे हिकु ख़ासि जाइ ते आहे? उहो तारो आकाश जे हुन हिसे में छो आहे? उहो हुन हिसे में हुन जाइ ते आहे छो त हे ईशू जी इच्छा हुई, हुन जी मर्ज़ी हुई। हुन सभी कुझु निर्माण ई न कयो, पर सभु कुझु हुन लाइ ई निर्माण कयो वियो हुयो। हुननि अद्भुत सचनि में हिकु सच हिन सां संबंधित आहे त असांखे ॿुधायो वियो आहे असां परमेश्वर जा वारिस आहियूं ऐं प्रभु यीशू मसीह सां जुड़ियल वारिस आहियूं। कंहिं ॾींहुं असांखे हिकु ॾाढी वॾी विरासत मिलण वारी आहे। शायदि परमेश्वर असांखे हिकिड़ो वॾो तारो ॾेई छॾे। मूंखे हिन जी कुझु ॼाण कोन्हे, पर मां घणाई दफ़ा हिन जे बारे में सोचींदो आहियां। मुंहिंजे ख़्याल सां असां अनंत काल में ॾाढा व्यस्त रहंदासीं। हुन वक़्त ते असां पृथ्वीअ जा प्राणी कोन हूंदासीं, पर असांखे हिकु नई देह ॾिनी वेंदी जेकी पृथ्वीअ जे गुरुत्वाकर्षण खां मुक्त हूंदी। असां हिकिड़े नए शहर में रहंदासीं जंहिंजो नालो नओं यरूशलेम हीअं हूंदो। असां परमेश्वर जे विशाल विश्व जी सैर करे सघंदासीं। मूंखे हे बि ॼाण कोन्हे त हुन विशाल विश्व जो घणो हिसो परमेश्वर असांखे ॾेई छॾंदो। हुन हे सभु बणायो आहे, सभु शून्य मां निर्माण कयो आहे ऐं हिन खे उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं पंहिंजे अनुसार ई हलाइण वारो आहे। हे विश्व हुन जो आहे। अगरि तव्हां कॾहिं सोचियो हूंदो त हुन वण खे ओहिड़ो पतो छो आहे, हुन जी वजह हे आहे त परमेश्वर हीअं चाहियो हुयो। इन्हीअ करे हुन जो निर्माण परमेश्वर कयो ऐं हे हुन पंहिंजे लाइ ई कयो। असां कंहिं ॾींहुं हुन में प्रवेश करण वारा आहियूं।
असां लाइ विरासत तयारु कई वई आहे। मां हिन ॻाल्हि ते वधीक कॾहिं कोन सोचियो आहे, छो त असांखे असांजे विरासत जे बारे में पूरी ॼाण कोन्हे। पर हे ॻाल्हि मूंखे पक आहे त असां सभई ही सोचींदा रहंदा आहियूं त जॾहिं असां परमेश्वर सां गॾु अनंत काल में हूंदासीं त उहो माहौल कहिड़ो या कीअं हूंदो। असांखे हेतिरो ज़रूरु ख़बर आहे त उहो ॾाढो अद्भुत ऐं ख़ूबसूरत हूंदो। तव्हां ऐं मां हिते हेठि पृथ्वीअ ते तंबूअनि में रहियल आहियूं। पौलुस असांजी देहुनि खे तंबू सॾे रहियो आहे। ॿिए कोरिन्थियो जे 5 अध्याय जे 1 वचन में पौलुस चवे थो, छो त असां ॼाणींदा आहियूं त जॾहिं असांजो पृथ्वीअ ते जो डेरे जहिड़ो घर किरायो वेंदो, हे डेरे जहिड़ो घर यानी तंबू आहे। हे तंबू वापसि सिधो ज़मीन में वेंदो, छो त देह खे ज़मीन में मौत माल विधो वेंदो आहे। असां पंहिंजे तंबूअ मां ॿाहिरि निकिरी चुका हूंदासीं। ॿिए कोरिन्थियो जे 5 अध्याय जे 8 वचन में पौलुस चवे थो, ऐं देह सां अलॻि थी करे प्रभुअ सां गॾु रहणु अञा बि उत्तम सम्झंदा आहियूं। जॾहिं असां हिन पृथ्वीअ जी देह में अनुपस्थित आहियूं, असां प्रभु सां गॾु उपस्थित हूंदासीं। असां हुन सां गॾु घर में हूंदासीं। तव्हां अहिड़े घर में मतां रहंदा हूंदव जंहिंजो अघु 2 करोड़ 50 लख हूंदा। तव्हां लाइ मूं वटि हिकिड़ी ख़बर आहे। असुलियत में तव्हां हिकिड़े ढिले ढाले झूने पुराने कमज़ोर तंबूअ में रहियल आहियो, बल्कि असां सभई रहियल आहियूं। पर कंहिं ॾींहुं असांखे असांजूं उहे गौरवी देहूं मिलंदियूं ऐं पोइ असां पंहिंजी विरासत स्वीकारींदासीं। तव्हांखे करोड़नि जो घर हूंदो, पर तव्हां हूअं बि हुन में वधीक देर न रहंदव। असांजी नई देह अनंत काल लाइ आहे ऐं असां हमेशा लाइ परमेश्वर सां गॾु हुन जे घर में रहंदासीं। हे परमेश्वर जे संतान लाइ भविष्य में सफल थियण वारी आशा आहे। मां उन ॾींहं जो इंतज़ारु करे रहियो आहियां। सभी शयूं हुन जे द्वारा ऐं हुन जे ई लाइ सृजल हुजल आहिनि। अॻिते 17 वचन पढ़ंदासीं। कुलुसियों जो 1 अध्याय ऐं 17 वचन ॿुधाए थो, उहो ई सभु शयुनि में प्रथम आहे ऐं सभु शयूं हुन ई में स्थिर रहंदियूं आहिनि। 5 ॻाल्हि, उहो ई सभु शयुनि में प्रथम आहे, मसीह जे मनुष्य रूप में अचण खां पहिरियों ऐं इंसानी रूप में या देह में सॼी परिपूर्णता बसियल आहे। कुलुसियन जे 2 अध्याय जे 9 वचन में लिखियल आहे, छो त हुन में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता सदैव वास कंदी आहे। असां हुन में संपूर्ण कया विया आहियूं। उहो सभी शयुनि खां पहिरियों हुयो ऐं हे देह में अचण खां पहिरियों जो मसीह आहे। 6 ॻाल्हि, सभु शयूं हुन ई में स्थिर रहंदियूं आहिनि। उहो सभु कुझु गॾु झलींदो आहे। मसीह सृष्टिअ खे क़ाइमु रखंदो आहे, हुन खे दिशा ॾेखारे हलाईंदो आहे। मूल भाषा में स्थिर हिन अखर लाइ सुनिश्टेमी हे अखर वापरियो वियो आहे, जंहिंजो मतिलबु गॾु झलणु हे आहे। मसीह हिन विश्व जो उहो असाधारण खोण आहे। घणाई साल पहिरियों हिकिड़े माण्हूअ हिकिड़ो हिमत वारो कमु कयो। हुन परमाणु जोड़ियईं। असांजे प्रभु यीशुअ परमाणु निर्माण कंदे हुन तुच्छ माण्हूअ खे बि गॾु ॿधियो हुयो। इंसान उहो कयो जंहिंखे उहो परमाणु खे अलॻि अलॻि कयो या हुन जो विभाजन कयो। मुंहिंजो विश्वास कयो हुन छा शक्ति मुक्त कई। छा तव्हां कॾहिं हिन ॻाल्हि जे बारे में सोचियो आहे त हिन सॼे विश्व जे परमाणु में केॾी विशाल शक्ति आहे। अगरि उहो बम जेको असां पंहिंजे हथ में झले सघंदा आहियूं हिकिड़े सॼे इलाइक़े खे चित चित करे सघे थो, त सोचो हिन सॼे विश्व में केॾी घणी शक्ति ॿधियल आहे। हिन सभ खे कंहिं झले रखियो आहे। असांखे ॿुधायो वियो आहे त मसीह हे सभु निर्माण ई न कयो आहे, पर उहो हे सभु कुझु गॾु झले बि बीठो आहे। मुंहिंजे ख़्याल में
हे सभु गॾु झलणु ॾाढो वॾो कमु आहे। प्रभु यीशू मसीह ई उहो हिकु आहे जेको हे करे सघे थो। हे साॻियो ई सच असां लाइ इब्रियानियो जे किताब जे पहिरें अध्याय जे 3 वचन में वरी सां ॿुधायो वियो आहे। लिखियलु आहे, उहो हुन जी महिमा जो प्रकाश ऐं हुन जे तत्व जी छाप आहे ऐं सभी शयुनि खे पंहिंजे सामर्थ्य जे वचन सां संभालींदो आहे। उहो पापनि खे धोई करे ऊचे स्थान ते महामहिमन जे सॼे पासे वञी वेठो। उहो अद्भुत आहे न? उहो गौरवी आहे। हाणे असां कुलुसियो जो पहिरियों अध्याय ऐं 18 वचन पढ़ंदासीं। उहो ई दह अर्थात कलीसिया जो मस्तक आहे। उहो ई आदि आहे ऐं मुअल हुजण मां जी उथण वारनि में पहिलौठो आहे, त सभी ॻाल्हियुनि में उहो ई प्रधान बीहे। सतीं ॻाल्हि, उहो ई दह अर्थात कलीसिया जो मस्तिष्क आहे। मुंहिंजो विश्वास आहे त इहो वचन कुलुसियो जे ख़त जे लाइ हिकु कुंजी आहे ऐं इहो ख़त एफिसियोन जे ख़त लाइ ऐं फिलिपियो जे ख़त लाइ सच में हिकु सहायक आहे। एफिसियो जे ख़त में हिन असूलियत ते ज़ोर ॾिनो वियो हुयो त हिते हेठि दुनिया में कलीसिया ई मसीह जो देह आहे। ज़ोर देह ते हुयो। हाणे कुलुसियो जे ख़त में ज़ोर देह जे मस्तिष्क ते आहे, प्रभु यीशू मसीह जो व्यक्तित्व। एफिसियो जे पहिरें अध्याय जे 22 वचन में असां पढ़ियो हुयो, ऐं सभु कुझु हुन जे पेरनि हेठों करे छॾियो ऐं हुन खे सभी शयुनि ते शिरोमणी बीहारे कलीसिया खे ॾेई छॾियो। ऐं आख़िर में फिलिपियो में असां कलीसिया खे पेर हूंदे ॾिठो, जेकी सॼी दुनिया में हली रही आहे। असां कलीसिया जो अनुभव ॾिठो, हिकिड़े विश्वासीअ जो अनुभव ॾिठो। इहे सभी सहायक ख़त आहिनि। मुअल हुजल मां जी उथण वारनि में पहिलौठो। छा तव्हांखे हे ॼाण आहे त अॼु ताईं हिकु ई माण्हू आहे जंहिंखे हुन गौरवी देह में उथारियो वियो आहे? उहो मुअलनि मां पहिरियों आहे जेको जी उथियो। जॾहिं हिकिड़ो अज़ीज़ मसीही गुज़ारे वेंदो आहे ऐं तव्हां हुन जी देह खे क़बर में दफ़नाईंदा आहियो, त तव्हां ॼण त हुन देह खे कुझु ॾींहं लाइ होटल में विझी रहिया आहियो, छो त हिकु रोशनीअ सां भरियल सुबुह अचण वारी आहे। हुन देह खे सुम्हारियो वियो आहे, पर उहो इंसान प्रभु सां गॾु थियण वियो आहे। जॾहिं मसीह पंहिंजी कलीसिया खे हिन दुनिया खां ॿाहिरि कढणु ईंदो, त उहा देह बि मसीह जे वरी सां जी उथण जे आधार ते उथारी वेंदी। पहिरें कोरिन्थियो जे 15 अध्याय जे 42 वचन जे अनुसार शरीर नाशवन दशा में ॿोयो वेंदो आहे ऐं उहो अविनाशी रूप में उथंदो आहे। असां बिल्कुलु मसीह वांगुरु हूंदासीं। पहिरें यूहन्ना जे 3 अध्याय जे 2 वचन में लिखियलु आहे, हे अज़ीज़ो, हाणे असां परमेश्वर जी संतान आहियूं ऐं हाणे ताईं हे प्रगट कोन थियो आहे त असां छा कुझु थींदासीं। हेतिरो ॼाणींदा आहियूं त जॾहिं उहो प्रगट थींदो त असां हुन जे समान थींदासीं, छो त हुन खे उअं ई ॾिसंदासीं जीअं उहो आहे। 8 ॻाल्हि, त सभी ॻाल्हियुनि में उहो ई प्रधान बीहे। हिन खां वधीक अद्भुत ॻाल्हि तव्हां सोचे ई कोन था सघो। मसीह जी इच्छा परमेश्वर जी सॼी सृष्टिअ में ज़रूरु पाई वञणु खपे। परमेश्वर जो इरादो इहो ई आहे, इंसान जे हिन पृथ्वीअ ते हूंदे विद्रोह कंदे ॾिसी बि परमेश्वर चवे थो, मां त पंहिंजे बीहारियल राजा खे पंहिंजे पाक पर्वत सियोन जी राजगदीअ ते विहारे चुको आहियां। हे असां भजन संहिता जे 2 अध्याय जे 6 वचन में पढ़ूं था। परमेश्वर अॼु हुन हिक ई उद्देश्य जी ओर बिना मुड़े, बिना हिचकिचाहट, बिना कोई समझौतो करे अॻिते वधी रहियो आहे। उहो उद्देश्य आहे मसीह खे हिन जग जी राजगदीअ ते विहारणु। इहो जग जेको परमेश्वर जे ख़िलाफ़ विरोध करे रहियो आहे, हे परमेश्वर जो लक्ष्य आहे। हलो त कुलुसियो जे पहिरें अध्याय जो 19 वचन पढ़ूं।
छाकाणि त पिता जी प्रसन्नता हिन ई में आहे त हुन में सॼी परिपूर्णता वास करे। नाई ॻाल्हि, पिता जी प्रसन्नता हिन ई में आहे त हुन में सॼी परिपूर्णता वास करे। मूल भाषा में परिपूर्णता लाइ अखर प्लेरो मां हे वापरियल आहे। हिन ख़त में इहो अखर हुननि अहम अखरनि मां हिकु आहे। फिलिपियो जे ख़त में अहम अखर किनोसिस हुयो, जिते ज़ोर हिन ॻाल्हि ते ॾिनल हुयो त मसीह पाण खे ख़ाली कयईं ऐं पाण ई सेवक बणिजी वियो। हुन पाण खे हुन गौरव मां ख़ाली कयईं जेकी हुन खे पिता सां गॾु मिलियल हुई। हुन पाण खे पंहिंजे ईश्वरी व्यक्तित्व मां ख़ाली कोन कयईं। जॾहिं उहो हिन पृथ्वीअ ते इंसान बणिजी आयो तॾहिं बि उहो परमेश्वर ई हुयो। उहा प्लेरोमा या परमेश्वर जी परिपूर्णता हुन में वास कंदी आहे। जॾहिं मसीह हिते हेठि धरतीअ ते हुया त उहा परिपूर्णता मसीह में घर कयल हुई। उहो 100% परमेश्वर हुयो, 99% न, पर पूरो 100%। उहो नंढो ॿारु जेको मरियम जे कच्छ में क़रीब 2000 साल पहिरियों लेटल हुयो, उहो केतिरो लाचार पियो लॻे, पर हुन वक़्तु बि उहो पंहिंजे वचन सां हिन विश्व खे अस्तित्व में आणे पियो सघे। कुलुसियों जे हिन पहिरें अध्याय जे 20 वचन में असां उहो सभु ॾिसण वारा आहियूं जेको मसीह असां लाइ कयो। ऐं हुन जे क्रूस ते वयल रत द्वारा मेल मिलाप करे सभिनीनि शयुनि खे हुन ई जे द्वारा पाण सां गॾु मेल करे छॾे, चाहे उहे पृथ्वीअ तो जी हुजनि चाहे स्वर्ग जूं। हिन जो मतिलबु आहे त मसीह तव्हांजे ऐं मुंहिंजे पापनि जो इल्ज़ाम पाण ते खणी क्रूस ते हुन जी क़ीमत चुकाई ऐं हिन जे द्वारा परमेश्वर ऐं पापीअ विच मेल मिलाप थी वियो आहे। परमेश्वर इंसान वटि अची हुन खे हे कोन चवंदो आहे, हिते ॾिस इंसान, मां तुंहिंजे ख़िलाफ़ु आहियां, तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु विरोध करे रहियो आहीं, तूं पापी आहीं ऐं तोखे सज़ा ॾियण लाइ मां मजबूर आहियां। न, परमेश्वर हुन भटकियल पापीअ खे अॼु कुझु अलॻि ई चई रहियो आहे। परमेश्वर तव्हांखे ऐं मूंखे चवे थो, मां सज़ा पहिरियों ई भोगे छॾी आहे। तुंहिंजे पाप जी क़ीमत मां पहिरियों ई चुकाए छॾी आहे। मां चाहियां थो त तूं हे ॼाणे त तूं मुंहिंजे वटि अची सघंदो आहीं। मसीह ईशूअ में मेल मिलाप पहिरियों ई कयो वियो आहे। तोखे छरो मुरी मुंहिंजे वटि अचिणो आहे। रोमियो जे 5 अध्याय जे पहिरें वचन में पौलुस बि इहा ई ॻाल्हि असांखे ॿुधाइणु चाहे पियो। अतः जॾहिं असां विश्वास सां धर्मी बीठा आहियूं त पंहिंजे प्रभु यीशु मसीह जे द्वारा परमेश्वर सां गॾु मेल रखूं। हुन जे क्रूस जे रत द्वारा मेल मिलाप कयो वियो आहे। पौलुस पाप क्षमा खे बिल्कुलु क्रूस जे रत सां गॾु रखंदो आहे। परमेश्वर क्षमा हिन करे सघे थो छो त क़ीमत पहिरियों खां चुकाई वई आहे। ईशूअ क्रूस ते पंहिंजो रतु वहाए इहा क़ीमत चुकाई। इन्हीअ करे उहो नीतिमान परमेश्वर तव्हांखे क्षमा करे सघे थो। परमेश्वर उहो असहमत पाड़े वारो कोन्हे जेको हुन कोने में तयारु बीठो आहे ताकी उहो ग़लती ॾिसंदे ई टपो ॾेई हमिलो करे। परमेश्वर पंहिंजी ॿाहूं असां लाइ खोले बीठो आहे ऐं चई रहियो आहे, अचु ऐं मां तोखे छुटकारे जी शांती ॾींदुसि। सभिनीनि शयुनि खे हुन ई जे द्वारा पाण सां गॾु मेल करे छॾे। मेल मिलाप इंसान जे तरफ़ आहे, छुटकारो परमेश्वर जे तरफ़ आहे। अॼु सभिनीनि माण्हुनि खे परमेश्वर चई रहियो आहे, मां तोसां मेल मिलाप करे छॾियो आहे, हाणे तूं मूंसां मेल मिलाप कंदे छा? हे निश्चय इंसान खे ई करिणो आहे। पौलुस कुरिन्थियों जे ख़त में हे साफ़ सम्झाए थो। ॿिए कुरिन्थियों जे 5 अध्याय में 18 खां 20 वचन ताईं लिखियलु आहे, हे सभु ॻाल्हियूं परमेश्वर जे तरफ़ां आहिनि जंहिं मसीह जे द्वारा पाण सां गॾु असांजो मेल मिलाप करे छॾियो आहे ऐं मेल मिलाप जी सेवा असांखे सौंपे छॾी आहे। अर्थात परमेश्वर मसीह में थी करे पाण सां गॾु
संसार जो मेल मिलाप करे छॾियो ऐं हुननि जे अपराधनि जो दोष हुननि ते न लॻायो ऐं हुन मेल मिलाप जो वचन असांखे सौंपे छॾियो आहे। इन्हीअ करे असां मसीह जा राजदूत आहियूं। मञो परमेश्वर असांजे द्वारा बिनती करे रहियो आहे। असां मसीह जे तरफ़ां निवेदन कयूं था त परमेश्वर सां गॾु मेल मिलाप करे छॾियो। घणाई माण्हू सोचींदा आहिनि त परमेश्वर खे पाण वटि जीतण लाइ हुननि खे कुझु करिणो पवंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, परमेश्वर तव्हांखे पाण वटि जीते वठण जी कोशिश में आहे। जूतो ॿिए पेर में आहे। परमेश्वर मेल मिलाप करे चुकियो आहे। उहो माण्हूअ खे मेल मिलाप करण लाइ हाणे चई रहियो आहे। सभिनीनि शयुनि खे हुन ई जे द्वारा पाण सां गॾु मेल करे छॾे। कोई माण्हू इहो वचन खणी हिन नासमझी जी धारणा खे झले बीहंदा आहिनि त हर हिकु इंसानु उधार पाइण वारो आहे या सभी माण्हू बची वेंदा। हे सम्झण लाइ असांखे हिते व्याकरण ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। उहे सभु शयूं छा आहिनि? उहे शयूं ओड़ियूं आहिनि जिन्हनि जो मेल कयो वञण वारो आहे ऐं हुननि शयुनि ताईं ही मेल सीमित आहे। उहे जेके मेल करण वास्ते निश्चित कयूं वयूं आहिनि। शायदि असांखे फिलिपियो जे 3 अध्याय जे 8 वचन में पढ़ी करे कुझु मदद मिले, जिते पौलुस चवे थो, वरन मां पंहिंजे प्रभु मसीह यीशु जी पहचान जी उत्तमता जे वजह सां सभु ॻाल्हियुनि खे हानि सम्झंदो आहियां। उहे सभु ॻाल्हियूं हिते छा आहिनि? छा पौलुस दुनिया जी हर शइ खे हिते शामिल करे थो? न, हिते हुननि शयुनि जो ज़िक्र कयो वियो आहे जेकी पौलुस खे चुकणियूं आहिनि। ध्यानु ॾियो त सभु शयूं यीशु मसीह जे ईश्वरी अधिकार खे स्वीकारींदा या क़बूल कंदा। स्वर्ग जी सभी शयूं, पृथ्वीअ जूं ऐं पृथ्वीअ जे हेठों जूं। हिन जो हे मतिलबु कोन्हे त हुननि सभी शयुनि जो मेल मिलाप थी वियो आहे। पृथ्वीअ जे हेठों जी शयुनि जो मिलाप परमेश्वर सां थींदो, हिन जो को बि ज़िक्र पौलुस न करे रहियो आहे। मुंहिंजा मित्र, धोखे जी ॻाल्हियूं न ॿुधो। हुन आकर्षक पर कूरी धुन में न हलो त सभु कुझु ठीकु थी वेंदो। हीअं न सोचो त सुठी ऐं मनमोहक ॻाल्हियूं करण वारी हुन ॿुढी माईअ जहिड़ो जीवन जगी तव्हां परमेश्वर ते निर्भर थी सघो था। स्वर्ग जी शयूं ऐं पृथ्वीअ जी शयूं ई परमेश्वर सां मिलाप कयूं वियल आहिनि, पर पृथ्वीअ जे हेठों जी शयूं जो मिलाप कोन करायो वियो आहे। पृथ्वीअ जे हेठों जी शयुनि खे मसीह जे साम्हूं ॻोॾा टेकणा पवंदा, पर हुननि जो परमेश्वर सां मेल मिलाप बिल्कुलु न कयो वियो आहे। हे ही उहा जाइ आहे ऐं हे ही उहा ज़िंदगी आहे जंहिंमें असांखे परमेश्वर सां मेल मिलाप करण जी घुर्ज आहे। असां हे ॿुधी रहिया आहियूं त इहो ई समय आहे जेको परमेश्वर असांखे ॾिनो आहे, जंहिंजे द्वारा असांजो हुन सां मेल मिलाप थिए। छा तव्हांजो मेल मिलाप परमेश्वर सां थी वियो आहे? पृथ्वी जे हेठां शयूं यानी नर्क जूं शयूं हुन सां मेल मिलाप कोन थियूं करे सघनि। इहो ई उद्धार जो वक़्तु आहे। छा तव्हां मसीह खे पंहिंजे जीवन में स्वीकारे परमेश्वर सां मेल मिलाप कंदव? निर्णय तव्हांजो आहे। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलविदा।